मीरपुर बठोरो मां खे ख़बर ॾींदा हलूं लाल बख्शियो खाड़क जी रिपोर्ट मुताबिक़ मीरपुर बठोरो ज़िलो सिजावल में एक मिसकीन अमर लाइ मदद की अपील वसवारनि खे। अमर जो ऑपरेशन थींदो ही मिसकीन है। असां पहिरीं भी उन जे लाइ अपील करे चुका आहियूं। चेयरमैन बठोरो मामा ग़ुलाम अली ख्वाजा के अपील था करियूं त उन अमर जी मदद करियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, ही तो निहायत ही अफ़सोस सां चवणो थो पए त ॿियो चकर हिन अम्मा जी विझो छॾियां पियो। बठोरे शहर जे माण्हुनि ते अफ़सोस आहे। हीअ हिकिड़ी बीमार माण्हू आहे, मरीज़ आहे, हिकिड़ी वीचारी जंहिंजो ऑपरेशन थियणो आहे पिते जो। हाणे इन वटि ही अफोर्ड नथी करे सघे जेको किरायो करे कराची ताईं वञे। ऐं पहिरीं बि अर्ज़ु करे चुको आहियां बठोरे शहर वासियुनि खे त ख़ुदा हिन अम्मा जी मदद करियो। ही ठाराणी बिरादरी सां ताल्लुक़ रखे थी। दीनल शाह वटि हिन जो घर आहे। जुमू जेको कब्रिस्तान में क़बरूं खणंदो आहे, उनजी भेण आहे। ही तकलीफ़ में वीचारी। हाणे दवाउनि ते इंसान केतिरो वक़्तु गुज़ारे सघे थो। ऐं पर्सनली तौर ते रिक्वेस्ट करियां थो चेयरमैन मीरपुर बठोरो मामा ग़ुलाम अली खे, हिते जा जेके काउंसलर्स आहिनि, मियां हारून खट्टी साहिब, जेके बि मोतबर माण्हू आहिनि, उन्हनि खे गुज़ारिश आहे त जुमे जे ॾींहुं हिन जी रवानगी आहे कराची ऑपरेशन जे लाइ। ख़ुदा जेतिरो थी सघे हिन जी मदद करे सघो या हिनखे गाॾी अरेंज करे ॾियो। ऐं सभिनीनि ॾांहुं हली बि वञण जे लाइ तयारु आहियां। हीअ अम्मा तकलीफ़ में आहे, जुमे ते वेंदी। ख़ुदा हिन जे लाइ थोरी डोनेट करे भला एतिरो कुझु अरेंज करियो जेको ही कराची पुॼी सघे। बाक़ी जेकी हेल्प असीं करे सघूं था सो कंदड़ आहियूं, पर ख़ुदा असांजा हथ मज़बूत कंदा त असीं माण्हुनि जे लाइ अॻियां निकिरंदासीं। मुंहिंजी रिक्वेस्ट आहे बिलख़ुसूस मामा ग़ुलाम अली ख्वाजा सां, बठोरे जे चेयरमैन सां, त हिन अमर जी मदद करे। ही दुआउनि जा दरवाज़ा आहिनि, यकीनन अलाह साईं तव्हांखे हिन जो अजर ॾींदो। ख़ुदा हिन जी मदद करियो। हिन जुमे ते हिन जी रवानगी आहे 2 ॾींहंनि में, ऑपरेशन जे लाइ हिन जी मदद करियो।